रखो ज़माने को ख़त्मुल मुरसलीन आया, मुबारक हो ज़माने को ख़त्मुल मुरसलीन आया, सफ़ीने को तबाही से बचाने ना खुदा आया, सफ़ीने को तबाही से बचाने ना खुदा आया। खलीक आया करीम आया रऊफ़ आया रहीम आया, खलीक आया करीम आया रऊफ़ आया रहीम आया, कहा कुरान है जिसको रहमतुल लिल आलमीन आया। वाजिबुल एहतराम मेहमानानी गिरामी उस्ताद अकराम ऐं प्यारा दोस्तों भाइरो अस्सलाम वालेकुम। अॼु की मुंहिंजी तकरीर जो मौज़ू आहे सीरत नबी हज़रत मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। 12 रबीउल अव्वल जो महीनो सॼे इंसान ज़ात लाइ हिकु अहिड़ी लाज़वाल रहमत आहे, अहिड़ी लाज़वाल रहमत आहे। असांजे आका सैयदुल अंबिया इमामुल अंबिया ख़ातिमुल अंबिया सरवर दो आलम शाकी कौसर शाफ़ी मुअशर, जंहिंजी मुबारक लादात जमादात नबातात हैवानात ऐं सॼे इंसान ज़ात लाइ हिकु अहिड़ी लाज़वाल नेमत आहे जंहिंजो नालो शफ़ात ऐं जंहिंजी तालीम राय हिदायत आहे। खुदा जी पूरी खुदाई लाइ रहमत आहिनि, खुदा जी पूरी खुदाई लाइ रहमत आहिनि। आसमान जी रफ़त ज़मीन जो बसात, आसमान जी रफ़त ज़मीन जो बसात, जबलनि जी बुलंदी चंड जी चांडण, सिज जी लौलण गुलड़नि जी महक, पखड़ियुनि जी चहक पिण नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जी रहमत आहिनि। मुअज़्ज़िज़े हाज़रीन, हज़रत अबू बकर सिद्दीक़ जी सदाकत, हज़रत उमर जी अदालत, हज़रत उस्मान जी सखावत, हज़रत अली जी सजावट पिण नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जी रहमत आहिनि। मुअज़्ज़िज़े हाज़रीन, मुख़्तसिर वक़्त में नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जी रहमत बेकिनार मां कहिड़ा जवाहिर मेरे कहिड़ा मेरजन, बल्कि इन जो अहतो मुमकिन ई न आहे। बस इन वक़्तु इहो चवणु मुमकिन रहंदो त नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जी मोहब्बत दीन हक़ जो शर्त अवल आहे। जेकॾहिं इन में का ख़ामियात हर शइ नामुकमल आहे। आख़िर में मां ही लफ़्ज़ जी चई पंहिंजी जाइ वठंदुसि। ज़ात मुक़द्दस जलवा पाया, ज़ात मुक़द्दस जलवा पाया, सुतियानू आन जगाया वे, बारे नबूवत सर ते चाया हर जा हुकुम हलाया वे, बारे नबूवत सर ते चाया हर जा हुकुम हलाया वे, नूरे इलाही अहमद मुरसल हर मुरसल नू आला अफजल, नूरे इलाही अहमद मुरसल हर मुरसल नू आला अफजल, हादी महदी मीर मुकम्मल इश्क दी राह बताया वे, इश्क दी राह बताया वे। खुदा हाफिज़।